सज़ा इहा हुई त अखियुनि खां खसिजी वियूं निंडूं। सज़ा इहा हुई त अखियुनि खां खसिजी वियूं निंडूं। ॾोह इहो हो जो गॾु जीअण जा ख़्वाब ॾिठा हुआ। बेवफ़ा महबूब ऐं जेको सालनि खां विछोड़ो ॾेई हलियो वियो, हुन पथर दिलि पिरी लाइ कलम खणे थो। ॻोठ ग़ुलाम अकबर कास्केली खां अली अकबर कास्केली। जंहिं माण्हू सां मूं ज़िंदगी जे हर मोड़ ते वफ़ा कई, जंहिं माण्हू सां मूं ज़िंदगी जे हर मोड़ ते वफ़ा कई, अॼु उहो ई माण्हू मुंहिंजो दुश्मन थी बीठो आहे। हुनजे अॻियां मुंहिंजे वफ़ाउनि जी का बि अहमियत नाहे रही, पर शायदि हुनखे इहा ख़बर नाहे ही ज़िंदगी हुन खां सिवा अधूरी आहे ऐं नथो गुज़ारे सघां हुन खां सिवा ही ज़िंदगी। हुनजे वञण खां पोइ आउं हिकु ज़िंदा लाश बणिजी वियो आहियां। हुनजा ॾिनल सूर मुंहिंजे सीने में ओचितो जाॻंदा आहिनि ऐं आउं पोइ पंहिंजा होश विञाए छॾींदो आहियां। पर हुन बेरहम खे रहम किथे थो अचे जंहिंजे सीने में दिलि ई नाहे। पोइ हू यादि करण त परे जी ॻाल्हि, पर किथे असांजो ज़िकिर बि कोन कंदो हूंदो। हा, यादि करण त परे जी ॻाल्हि, पर किथे असांजो ज़िकिर बि कोन कंदो हूंदो।